सिंध हुकूमत बजट में सालियानी तरक्याती प्रोग्राम लाइ 200 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो कयो आहे। तरक्याती प्रोग्राम जी रक़म गुज़िरियल साल 170 अरब रुपया हुई। सिंध हुकूमत जूं बजट जूं तयारियूं जारी आहिनि। नए माली साल जी बजट 15 जून ते पेश कई वेंदी। नए माली साल 2020-21 में सालियानी तरक्याती प्रोग्राम लाइ 200 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बजट में 180 अरब रुपया सूबाई ADP ऐं 20 अरब मुख़्तलिफ़ ज़िलनि जे तरक्याती बजट लाइ हूंदी। ज़रनि जो चवणु आहे त सिंध खे 55 अरब रुपया आलमी इदारनि जॾहिं त 24 अरब वफ़ाक़ वटां मिलण जो इम्कानु आहे। ज़रनि मूजिबि तालीम, सिहत, वर्क्स एंड सर्विसिस समेत ॿिनि खातनि जी बजट वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तालीमी शोबे जी बजट 21 अरब मां वधाए 24 अरब करण ऐं सिहत खाते जी बजट 23 मां वधाए 5 अरब खां वधाए 30 अरब रुपया करण जी तजवीज़ आहे। सक़ाफ़त खाते लाइ 1.5 अरब रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त सिंध असेम्बली खे 30 करोड़ जी तरक्याती बजट मिलंदी। सीड़पकारी खाते लाइ 25 करोड़ ऐं ज़कात उशर जी तरक्याती मनसूबनि लाइ 40 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। इतलात खाते लाइ 20 करोड़, ट्रांसपोर्ट लाइ 7 अरब 12 करोड़ 80 लख, माहौलियात लाइ 1 अरब 20 करोड़ जी तरक्याती बजट हूंदी। रांदियुनि जे खाते ऐं नौजवाननि जे मामलनि लाइ 2 अरब 80 करोड़ रखण जी तजवीज़ आहे।